वेठे सारे में जिनखे से हली आया हबीब। वाह फ़कीर तुंजा नसीब जो पिरी आया ये पंधु करे। यकीन जानियो अवां जी मोहन मुबारकन ते जेकी मुस्कुराहट आई खुशी आ यकीन तो थे ऐं उहा ॻाल्हि यादि थी अची त हज़रत साईं मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह खां क़िबला साईं के फ़कीर अर्ज़ रखियो त अवां खे औलाद हज़रत साईं फरमायो हीअ जमायत मूं फ़कीर जो औलाद आ। अॼु मालिकनि जे दरवाज़े ते आस्थाने ते हज़रत साईं सोने मुर्शिद मियां ताजुल फ़ुक़रा मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जे हिन ग़रीब खाने ते फ़कीर पेरे पंध करे के मिस्कीन के ग़रीब के अमीर के कीअं पर मीर जे दरबार ते अॼु पहुतायो 27 सालियाना उर्स मुबारक जे तक़रीब में मौजूद आयूं पर हिन फ़कीर के अल्फाज नाहिन जो तव्हांजा शुक्राना अदा करे। यो अवां जो मोहब्बत आ साईंजन सां ज़िक्र थियो तो मोहब्बत विधो मामरे मूं अर्ज़ कयो किथां आया आहियो चईंसी मातली खां आया आहियूं ऐं जॾहिं फोन ते कुछ ॾींहं पहिरियां ज़िक्र थियो चई विसारे छॾियो अथव मूं चइजे विसारियो होसीं त हाणे त यादि कयो आहे न त मोहब्बत विधो मामरे न त केरु कशाला करे। फ़कीर ॾाढो दजाली दौर आहे नफ़्सा नफ़्सी वारो माहौल आहे अॼु केरु कंहिंजे दर केरु कंहिंजे तरफ़ वञण लाइ तयारु न आहे। तव्हांखे जे मोहब्बत मामरे विधो आहे ते मीर जी मोहब्बत ऐं प्यार घुरायो आहे। उहा मीर सोहणे जी मोहब्बत ऐं प्यार हुयो जो अदलन खे गदलन खे कपड़ा फाटल हुजनि उहा सोहणे मीर जी मोहब्बत मशहूर आहे जो पंहिंजनि खे त पंहिंजो करे छॾियईं पर परावनि खे बि पंहिंजो करे। हज़रत साईं जे दरबार में मजज़ू मस्त आया गिग वहे पी कपड़ा फाटल मेरा पर हज़रत साईं सोहणे मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह सागे जमन में पानी प्यारन में ऐं पाण पीतुन में एड़ी मोहब्बत एड़ो प्यार आऊं चवंदो आहियां एड़ो भाकुर जंहिंसां मीर जो भाकुर मिलियल हूंदो सोने दिलबर साईं खां पुछी ॾिस मदीने जे शहर में मदीने वारे घोट जे दरबार में सोने मीर खे हीअं कीअं भाकुर पाए ऐं कीअं मदीने वारे मीर जे दरबार में अर्ज़ रखियो हुन पाण वधीक ॿुधंदव बस आऊं तहे दिल सां सब जमाए जो शुक्रगुज़ार आहियां ऐं कुछ देर पहिरियां असांजे मुर्शिद मुरब्बी बाबा साईंजन अवां जे दिलनि में ज़िक्र ज़र्ब जी ज़र्ब लगाई फज़कुरूनी अज़कुरुकुम ए बाना तुम रब खे याद कर त मां रब तोखे याद कयां। फ़कीर सुरूर आयो है सुकून आयो है करीम रब जो जॾहिं ज़िक्र पढ़ियो है सुकून आयो है सुरूर आयो है ज़माने जे ज़मींदारनि जा ज़माने जे ज़माने वारे जा बि ज़िक्र ॿुधा अथव पर करीम रब जे ज़िक्र जिथे ज़र्ब लगे उते फ़कीर रहमत न वसे त बाक़ी छा वसे। हज़रत साईं मुर्शिद मीर साईं त ईअं पंहिंजे मनफूज़ात में फरमाया बयान त जिथे न करीम रब जे ज़िक्र जी ज़र्ब लॻंदी आहे उते ख़ुदा जी रहमत वसंदी आहे पर जिथे जिथे करीम रब जे ज़िक्र जे ज़र्ब जो करीम रब जे ज़िक्र जो पढ़ला यानी आवाज़ पहुचंदो आहे उते बि ख़ुदा जी रहमत वसंदी आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह अवां असां रहमत जे साए हेठि आहियूं बस बग़ैर कंहिं देर जे ऐं ख़िताब लाइ दावत ॾींदुसि ख़िताब लाइ दावत ॾींदुसि सोनो दिलबर साईं न चयो सुभान अल्लाह जहिड़ा मोहब्बत भरिया अल्फाज ऐं मिठी ॿोली मिठी लोली ॿुधंदव यकीन सां अवां जी दिलड़ी त ठरी पवंदी पर वाग मदीने बि वरी पवंदी। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर मुर्शिद मीर जिंदाबाद।
साईं चवंदा मथे वियो सब चो सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला साईंजन खां पोइ बि खिताबे लाजवाब लाइ पंजाब खां आलम सगुरा मौजूद आहिनि परे परे खां नात खान बि मौजूद आहिनि वरी इंशाअल्लाह ताला सुबुह थींदो पखीड़ा पख खोलींदा पर खोलींदा तो वरी सोने मीर जे दरबार ते इंशाअल्लाह ताला सुबह जो हिन ही प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं टाइम जो तमाम ख्याल रखिजो 10 बजा दुआ रखियो आहे टाइम जो तमाम ख्याल रखिजो इंशाअल्लाह हिमल भी जिक्र जी ज़रब लगी आ वरी सुबह भी जिक्र जी ज़रब लगंदी वरी जिक्र मुस्तफा भी थींदो जिक्र पंजतन भी थींदो जिक्र गौसे आजम भी थींदो फ़कीर यारी वारो महीनो हाथ न खई मथे नचई भेज दस्तगीर फकीर खुश नसीबा मदीने वारो मीर मिलियो दुनिया जे नबियन में बेमिसाल मिलियो तो असा के दुनिया में पीर मिलियो बगदाद वारो बेमिसाल मिलियो दुनिया जे पीरन में मिलियो पर बेमिसाल मिलियो वरी सोनो मीर मिलियो तो फकीरन में बेमिसाल मिलियो इंतजार जो घड़ियो खत्म